नाज़रीन, तहरीक इंसाफ़ जो अॼु कराची जे जनाबाग में जलसो थी रहियो आहे। पुलिस जनाबाग ॾांहुं वेंदड़ मुख़्तलिफ़ रोड बंदि करे छॾिया आहिनि। नुमाइश चौरंगीअ वटां तहरीक इंसाफ़ जे केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त PTI कारकुननि कानून हथ में खयों। गिरफ़्तार कारकुननि वटां शेल हथाया आहिनि। वज़ीर आला KPK सुहेल आफरीदी चयो आहे त सिंध हुकूमत जनाबाग ॾांहुं वेंदड़ समूरा रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। जलसे में शिरकत लाइ ईंदड़ कारकुननि खे हिरासत में वरितो वञे। जाली हुकूमत सिंध जी टोपी ऐं अजरक खे इज़त न ॾिनी। अॼु सिंध जो अवाम अजरक ऐं लोईअ जी लॼ रखंदो। नाज़रीन, असां अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त तहरीक इंसाफ़ जो अॼु कराची जनाबाग में जलसो थी रहियो आहे। पुलिस जनाबाग ॾांहुं वेंदड़ मुख़्तलिफ़ रोड बंदि करे छॾिया आहिनि। नुमाइश चौरंगीअ वटां तहरीक इंसाफ़ जे केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त PTI जे कारकुननि कानून हथ में खयों। गिरफ़्तार कारकुननि वटां शेल हथाया आहिनि। वज़ीर आला KPK सुहेल आफरीदी चयो आहे त सिंध हुकूमत जनाबाग ॾांहुं वेंदड़ समूरा रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। जलसे में शिरकत लाइ ईंदड़ कारकुननि खे हिरासत में वरितो पियो वञे। जाली हुकूमत सिंध जी टोपी ऐं अजरक खे इज़त न ॾिनी। अॼु सिंध जो अवाम अजरक ऐं लोईअ जी लॼ रखंदो।